उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे भेल भलीकार। दोस्तों, ख़ुशख़बरी ऐं ख़ुशख़बरी अॼु वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। तव्हां जेका नाज़रीन हाज़रीन ॾिसी रहिया आहियो असांजी हीअ वीडियो, जेको असांजो हीअ उदासी टेक यूट्यूब चैनल ॾिसंदा जेका सिंधी शोबे जे हवाले सां शौक़ीन आहिनि, सिंधी शोबे जे हवाले सां जेको तालुक़ु रखनि था ऐं नयूं ख़बरूं ॿुधाइण लाइ, नई अपडेट ॿुधाइण लाइ आया आहिनि, उन्हनि खे अॼु मायूस न कंदासीं। बसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन वीडियो खे लाइक बि करे छॾींदा। दोस्तो, तव्हां ज़रूरु इन इंतज़ार में हूंदो त हाणे पंहिंजा रीत ख़तमु थियण जे वेझो पुॻो आहे। ॿियो ड्रामो सिंध टीवी ते कहिड़ो ईंदो? दोस्तो, ॿियो सिंध टीवी वारा पुराणो ड्रामो हलाए छॾींदा, कोई न कोई नओं ड्रामो अञा अनाउंस नाहे कयो वियो। इहा बसि चंद ॾींहंनि जे अंदरि नई ख़बर ईंदी। जीअं इहे ड्रामो ख़तमु थींदो पंहिंजा पोइ नए ड्रामे जा नाला, अदाकार, कास्ट, कहाणी कुझु न कुझु ज़ाहिर थी ईंदी, जेका तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं बाबा हाणे अॻिते हीउ नओं ड्रामो ईंदो, हिन जा हीअ अदाकार हूंदा, फलाणी जाते हीउ शूट थींदो, फलाणो डायरेक्टर आहे, फलाणो राइटर आहे, फलाणो मेन अदाकार आहे, फलाणो जूनियर अदाकार आहे। सॼी कहाणी एडवांस में असां तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टेक यूट्यूब चैनल ते ॿुधाए छॾींदासीं। इन जे करे चवंदा आहियूं त सब्सक्राइब करे छॾियो, जीअं तव्हांखे नई अपडेट यकदमि तव्हां ताईं पुॼी वञे वीडियो। असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। उदासी टेक यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।